नुसरत फ़िरोज़ मां रिपोर्ट कर रहा है ज़ाहिद हुसैन खोखर। ज़िले नुसरत फ़िरोज़ MNA ज़ुल्फ़िकार बहन जे घर धाड़े वारे केस में अहम अॻ भराई थी है। पुलिस की ॿीहर वॾी कामयाबी, वधीक सोन ऐं कैश हथ कयो है। ज़िले नुसरत फ़िरोज़ पुलिस जे MNA ज़ुल्फ़िकार बहन जे घर थियल धाड़े वारे वाक़े में गिरफ़्तार बैनुल सूबाई गैंग जे अहम जवाबदार उस्मान हैदर वलद मोहम्मद ख़ान सियाल जी निशानदही ते वधीक 261 ग्राम 21.75 तोला सोन ऐं 25 लाख रुपया नक़दी हथ करे वठी है। याद रहे तो 27 अक्टूबर 2025 ते MNA ज़ुल्फ़िकार बहन जे आबाई हवेली में हथियारबंदन दाख़िल थी करे लखे रुपया सोन ऐं हथियार लुटे विया हुआ। पुलिस अॻी जवाबदारनि वटां 119.75 तोला सोन, 53 लाख रुपया, 3 हथियार ऐं वारदात में इस्तेमाल थियल कार भी हथ कई हुई। पुलिस तर्जुमान मूजिब जवाबदार खां वधीक इंकशाफ ऐं बरामदगियूं जूं कोशिशूं जारी आहिनि, जॾहिं त ॿियनि फ़रार जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पिणु ॻोल्हा जारी आहे।